बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमीरी सिरिया प्रोग्राम वॉइस इट विद KTN न्यूज़ आहियां लैला निसा। नाज़रीन जी तव्हांखे ख़बर आहे त समूरे मुल्क में महांगाई जी हिकु नई लहर असीं ॾिसूं पिया। हर माण्हू परेशान आहे, हर माण्हू सूरनि में वरतल आहे, पर ॿिए तरफ़ असीं ॾिसूं त समाज जो हिकिड़ो अहम किरदारु जंहिंखे असीं औरत सॾियूं था उन जी ॻाल्हि करण बि तमामु ज़रूरी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त गुज़िरियल ॾींहं ई 8 मार्च ते असीं औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं ऐं गॾोगॾु असीं ॾिसंदा आहियूं त मुख़्तलिफ़ शहरनि मां, मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां औरतूं जेके आहिनि उहे मार्च करण जे लाइ निकिरनि थियूं। हैदराबाद, घोटकी, इस्लामाबाद ऐं कराची में बि जेको आहे तव्हां ॾिठो त मार्च थियो आहे। पर हर भेरे नाज़रीन असीं हिकु जेको आहे ॾिसूं था हिकु शइ जंहिं ते तमामु घणो तंज़ थिए थो, उन ते बहस बि थिए पियो त औरत मार्च जो आख़िर असुलु मक़सदु छा आहे ऐं औरत मार्च थियणु खपे या न। असीं बजाए इन ते ॻाल्हाइण जे त औरतुनि जा जेके बुनियादी हक़ आहिनि उहे उन्हनि खे मिलणु घुरिजनि या पिदरशाही जंहिंखे असीं चऊं था उन में घटिताई अचे, औरतुनि खे पंहिंजो असीं ॻाल्हि कयूं प्रॉपर्टी मां हिसो मिले या जिते जिते हुननि खे पोइते कयो वञे थो, घटि सम्झो वञे थो, कमतर कयो वञे थो त हुननि खे उते मौक़ो ॾिनो वञे त हू अॻिते अचनि ऐं पंहिंजो पाण खे मनराइनि। सो इन ते असीं ॻाल्हि कंदासीं त गुज़िरियल सालनि खां ही औरत मार्च थींदो अचे पियो त इन मां छा हासिलु थियो आहे उन्हनि औरतुनि खे जेके पंहिंजे हक़ नथी वठी सघनि ऐं गॾोगॾु इहो बि ॿुधाइणु लाज़मी आहे त असांजूं खोड़ औरतूं जेकी आहिनि उहे पंहिंजो नालो मुख़्तलिफ़ शोबनि में भरपूर नमूने सां मनराए रहियूं आहिनि, चाहे मीडिया हुजे, हेल्थ हुजे या ॿिया शोबा टेक्नोलॉजी जा ई हुजनि। ऐं असीं UN जो जेको ॻाल्हि कयूं थीम जंहिंजे तहत हिन भेरे विमेंस डे मल्हायो वियो त डिजिट ऑल विमेन जो थीम जेको आहे रखियो वियो आहे त असांजूं औरतूं जेके आहिनि उहे जदीद हिन दौर में, टेक्नोलॉजी वारे दौर में बि अॻिते खां अॻिते हुजनि। तव्हां सां महिमाननि जो तारुफ़ असीं कराईंदा हलूं था ऐं तारुफ़ कराइण खां अॻु में ही बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही वज़ीर जी स्टेटमेंट तव्हांजे आॻिरो रखणु चाहींदसि त औरतुनि जी बराबरी जे हक़नि खां सवाइ इंसानी हक़नि खे प्रमोट नथो करे सघिजे, इहे परॾेही वज़ीर असांजा चवनि था। इस्लामाबाद बि ॾाढो लाठी चार्ज थियो औरतुनि ते ऐं जंहिंजे नतीजे में जेके बि पुलिस अहलकार हुया, इंटीरियर मिनिस्टर बयानु जारी कयो त उन्हनि खे पोइ मुअतल बि कयो वियो। सो मूंखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे सफ़ीना जावेद साहिबा जेके औरत मार्च ऑर्गेनाइज़र आहिनि, काफ़ी वसी तजुर्बो आहे हिननि जो, 30 सालनि जो तजुर्बो आहे हिननि जो, ही फेमिनिज़म में रहियूं आहिनि ऐं औरतुनि जे हक़नि ते मुसलसिल ही ॻाल्हि कंदियूं अचनि थियूं। सो सफ़ीना साहिबा, वेलकम टू द शो, आपका भी बहुत बहुत शुक्रिया कि आपने टाइम दिया। ऐं ॿिए तरफ़ नाज़रीन मूंखे जॉइन कयो आहे हुदा भुरगड़ी जंहिंजो 10 सालनि जो तजुर्बो आहे, सोशल मीडिया ते बि एक्टिव आहिनि, गॾोगॾु हू डेवलपमेंट प्रोफेशनल आहिनि ऐं जेंडर एडवोकेसी में तमामु घणो एक्टिव आहिनि। उन ई शइ में उन्हनि जो 10 साल जो तजुर्बो आहे ऐं सोशल मीडिया ते हुननि जी मिलियंस में फॉलोइंग आहे ऐं मिलियंस में व्यूअरशिप आहे। सो हुदा, तव्हांजी वॾी महिरबानी त तव्हां टाइम कढियो प्रोग्राम में। ऐं नाज़रीन टे तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे मौलाना असदुल्ला भुट्टो साहब जेके जमाती इस्लामी जा मरकज़ी अमीर आहिनि ऐं अॻूणा MNA बि आहिनि। मौलाना साहब, तव्हांजी बि वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढियो हिन अहम मौज़ू ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ। आलिया बरनी साहिबा बि असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि जेके समाजी कारकुन आहिनि, उन्हनि सां बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं मुख़्तलिफ़ चैनल्स ते, ख़ासि करे अहिड़नि मौज़ूअनि ते तमामु घणियूं एक्टिव नज़र अचनि थियूं। आलिया साहिबा, आपकी भी बड़ी मेहरबानी, बहुत शुक्रिया आपका भी। ऐं थोड़ी देर में इरफाना मला साहिबा बि असांखे जॉइन कंदियूं जेके प्रोफेसर आहिनि, औरत मार्च अॻवान बि आहिनि जेके हैदराबाद में ऑर्गेनाइज़ कनि थियूं। सो शुरू कयूं था पंहिंजो प्रोग्राम। तव्हां पंहिंजो ओवरऑल तजुर्बो ॿुधाइजो, कीअं रहियो इस्लामाबाद में औरत मार्च, सक्सेसफुल रहियो या न? इस साल औरत मार्च इस्लामाबाद जी जेका थीम हुई उहा हुई फेमिनाइज़ेशन ऑफ क्लाइमेट जस्टिस, जंहिंमें असां माहौलियाती इंसाफ खे हिकिड़े जेंडर्ड इम्पैक्ट जे फोकस सां या फ्रेमवर्क सां असां उनखे ॾिसण जी कोशिशि कई ऐं असां हिकिड़ो फेमिनिस्ट लेंस इस्तेमालु कयो। उन में असांजी जेका अवेयरनेस कैंपेन हुई जेका असां पिछले 2 सालनि खां हलाए रखिया हुआसीं, असांजी डिमांड्स हुयूं उहे सभु जो सभु फोकस्ड हुयूं कि कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि जेके हींअर बोर्ड मुतासिरीन ख़वातीन जेके आहिनि उन्हनि खे उहे भुगतना पिया आहिनि। छो त कॉमन कॉन्सेप्ट इहो आहे कि जॾहिं कुदरती आफ़ात थियूं अचनि त उहे कुदरती आफ़ात हर कंहिंखे बराबरि ई अफेक्ट थियूं करनि, जीअं ऐं इन रियलिटी ईअं नथो हुजे। जॾहिं तव्हां जेको पिसियल तबिको हूंदो आहे उहो कंहिं बि क़िस्म जी आफ़ात में, चाहे उहो कुदरती आफ़ात हुजे या इंसानी आफ़ात हुजनि, उन्हनि आफ़ात में जेको पिसियल तबिको हूंदो आहे उहो सभिनीनि खां वधीक अफेक्ट थींदो आहे ऐं मायुनि सां इहो ई थियो। त हिन दफ़ा असां पंहिंजे पूरी अवेयरनेस कैंपेन में असांजी डिमांड्स में असां सॼो इन ते फोकस कयो। असांजो ॾाढो ज़बरदस्त मोबिलाइज़ेशन स्ट्रेटेजी हिन दफ़ा हुई। हिन दफ़ा असां
प्ले कार्ड मेकिंग एक्टिविटी पब्लिक स्पेसिस ते रखी। उन खां अलावा असां पूरे शहर में सिटी वाइड इस्लामाबाद में असां गाॾी कराए असां उन में पंहिंजा जेके मंशूर हो पंहिंजूं डिमांड्स हुयूं उहे ॿुधायूं। असां प्री औरत मार्च कई, प्रेस कॉन्फ्रेंस कई जंहिंमें असां पंहिंजूं डिमांड्स अगेन माण्हुनि खे ॾिना। कुझु पब्लिक प्लेसिस हुआ, कुझु इवेंट्स हुआ, असां उते वियासीं। फूड फेस्टिवल्स हुआ, उते असां वही मोबिलाइज़ेशन कई जिते इस्लामाबाद जी ॾाढी पढ़ियल लिखियल ऐं इलीट अवाम ईंदी आहे, असां उन्हनि खे पॉलिटिकली जेको अवेयर करण जी कोशिश कई। सो आई थिंक ये ॾाढियूं ज़बरदस्त असांजूं नंढियूं नंढियूं कामयाबियूं हुयूं। ऐं जेका उन खां पोइ औरत मार्च इस्लामाबाद में तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे कि असां ते लाठी चार्ज थियो। उन खां पोइ मीडिया जा कुझु जेके मीडिया कोन चवंदसि जेके यूट्यूबर हुआ उन्हनि अची जेके असांजे एनालिसिस जे मुताबिक़ उहे हुते प्लांटेड उते मोकिलिया विया हुआ जिन्हनि ख्वाजा सिरा माण्हुनि ते ऐं असां जेके मार्चर्स हुआ थी असां ते उन्हनि तशद्दुद करण जी कोशिश कई। सो असां ॾाढी वायलेंस असां बर्दाश्त कई हिन 8 मार्च ते इस्लामाबाद जी मार्चर्स। पर उन खां बावजूद बि 6.5 कलाक असां रेजिस्टेंस उते ॾेखारी, जंहिंजे नतीजे में कंटेनर फाइनली रिमूव थिया ऐं असां डी चौक ते वियासीं। उते असां पंहिंजो मार्च जेको आहे उते खणी वियासीं ऐं उते असांजो मार्च हलियो। असां पंहिंजूं तकरीरूं उते कयूं, असां कलंदर जी धमाल उते विधी। सो असांखे जेको इहो जेको ऐं उन खां अलावा एट द सेम टाइम तव्हांखे ख़बर आहे लाल मस्जिद वारा इहे जेतिरा बि रिलीजियस ग्रुप्स आहे इहे मायुनि खे पंहिंजनि खे कढी आया जिन्हनि जे हथनि में डंडा हुआ ऐं हुननि मीडिया ते अची इहे क्लेम कयो कि असां हिननि जे मथां तशद्दुद करण आयूं आहियूं, हिननि खे कंट्रोल करण आयूं आहियूं। त मुंहिंजे ख़्याल सां औरत मार्च जी जेका सभिनीनि खां वधीक जेका हिकिड़ी वॾी रेजिस्टेंस रही आहे उहा इहा रही आहे कि हुन औरत जे सवाल खे मेन स्ट्रीम कयो आहे। महीने में घटि मां घटि पूरो साल असां मायुनि ते असां नोटिस कयो कि हाणे हर साल औरत कि हम हर बार जो है हर साल औरत मार्च पे बात करते हैं, औरतों के हुकूक पे बात करते हैं, इसमें हम आए दिन प्रोग्राम्स भी करते हैं। आप बताइए कि आखिर में ये बहस क्यों बन जाती है कि होना चाहिए या नहीं होना चाहिए, बजाय कि हम औरतों की या जो औरत मार्च की बुनियादी डिमांड्स हैं उन पे फोकस करें। बर्बादे गुलिस्तां करने को बस एक ही उल्लू काफी था, हर शाख पर उल्लू बैठा है, अंजामे गुलिस्तां क्या होगा। ये जो भी हम बात कर रहे हैं ना कि अंजाम कुछ नहीं निकलता, अंजाम कैसे निकलेगा जब सबसे पहले हम औरतों को भी 2 हिस्सों में बटा हुआ पाएंगे। जब ये खुद ही आपस में इनके बीच में कोई एक इत्तेफाक नहीं है, इत्तेफाक राय नहीं है, और मर्दों को जब ये ऑल मैन का नारा लगता है सबसे ज्यादा तकलीफ उससे होती है। आप सारे मर्दों को एक कटहरे में नहीं खड़ा कर सकते, ये हमारे महरम है, इनमें कोई सरबराह है, कोई कुछ है, हम क्यों इनको अपना दुश्मन समझ के दुश्मन बना के इनके ऊपर से जिम्मेदारियां हटाने की कोशिश करें। ये जिम्मेदार है बहुत सारी चीजों के लिए, इन्हें हमने अपने साथ बांध कर रखना है और एक साथ मिलकर हमने ये वक्त गुजारना है। मैं की तकरार मुतवातिर हो रही है, हक की तकरार मुतवातिर हो रही है, और फर्ज की बात इसलिए कोई नहीं कर रहा क्योंकि जब फर्ज की बात करेंगे तो बहुत सारी कोताहियां तो खुद हम में भी हैं। मर्द को औरत की जगह खड़ा करके, औरत को मर्द की जगह खड़ा करके आखिर मिलेगा क्या? इस कंपटीशन में कोई किसी को कॉम्प्लीमेंट थोड़ी कर सकेगा। औरत की मोहब्बत लैला लाजवाल है और इसी मोहब्बत के तहत मैं समझती हूँ दुनिया चलती रही है, और मैं जानती हूँ कि औरत का इंतकाम बेमिसाल होता है, उसकी मिसालें नहीं मिलती। तो मैं नहीं चाहती कि औरत उस नहज पे आकर कोई बात करे या कोई काम करे, क्योंकि उसका इंतकाम बहुत ही जुनूनी किस्म का होता है, और उस तरह की तकरीर करके, उस तरह की बातें बता के उस तरह का इंतकाम औरत के अंदर जगाना इंतहाई खतरनाक हो सकता है। आप हक की बात जब कर रही हैं तो बहुत सारे हुकूक पे यकीन जानिए जो हमारी माओं के पास देते, आज जो हमारे पास बहुत ऐसे तरीके से मौजूद है। हम अगर समझदारी से काम करेंगे, हम कोई रुक नहीं गए, हमने किसी को माफ नहीं कर दिया, जो चीजें हमारे साथ हो रही हैं हम उनको लेकर चल रहे हैं, लेकिन इस तरह से इनकलाबी गुफ्तगू करना, मुकाबलेबाजी, इससे हासिल कुछ भी नहीं होना। और मैं ये समझती हूँ कि मार्च नहीं होना चाहिए इस तरह से, नहीं, लैला ये नहीं कह रही मैं ये कह रही हूँ कि मार्च अगर हो तो औरत के नाम पर एक ही मार्च हो ना। जब औरत के हक की बात है तो 2 हफ्ते क्यों है? बिल्कुल। और दूसरा लहजा, हम इसी को आगे बढ़ा और तमाम मेहमानों को मौका दें। वो कह रही है कि हम मर्दों को अगर दुश्मन समझेंगे और औरतें ही खुद हमें मुख्तलिफ पेजेस पे डिवाइडेड नजर आ रही हैं, तो फिर कैसे उन औरतों को हुकूक मिलेंगे जिनकी हम बात कर रहे हैं?
बहुत शुक्रिया. मैं आलिया साहिबा से बहुत मुतासिर हूँ, लेकिन उनका ये पॉइंट जो उन्होंने बोला कि हम मर्दों के मुखालिफ हैं, हम मर्दों के मुखालिफ नहीं हैं. हम उन मर्दों नेगेटिव एटीट्यूड रख रहे हैं. और आजकल का दौर अगर हम जेंट्स में देखें कि ये मर्द है ये औरत है, तो फिर बहुत ज़्यादा मसला हो जाएगा, क्योंकि ख़वातीन जो हैं ऑलरेडी आप देखें, हमारी अगर देखें गांव में देहात में, वो ख़वातीन जो कि बिल्कुल उनके पास शऊर नहीं है, उनको तालीम की, उनको सेहत की फैसिलिटी नहीं मिल रही, उनकी बहुत सारी दूसरी बुनियादी ज़रूरत पूरी नहीं हो रही, उन ख़वातीन के लिए हम लोग निकल रहे हैं, ना सिर्फ औरत मार्च के लिए. तव्हांजा ॿ सवाल आहिनि. पहिला आहे त औरतूं हिक ॿिए खे न आहिनि, जेके बि पाकिस्तान में प्रोग्रेसिव औरतूं आहिनि, जेके इंसानी हक़नि में पाकिस्तान में जेके कॉन्स्टिट्यूशनल राइट्स आहिनि, या जेको आलमी इंसानी हक़नि जो बदलनामो आहे उन में यकीन रखनि थियूं, उहे सभु हिक ॿिए ते आहिनि. तव्हां ॾिसो पिया त मार्च जेके थिया आहिनि उन्हनि जा बदलनामा खणी पढ़ो, उन जा मुतालबा सभु साॻा आहिनि. मुख़्तलिफ़ शहरनि में मार्च करण जो मक़सदु आहे जेतिरा सहारा आवाज़ उभरी अचनि ऐं पाकिस्तान जे हर शहर मां, हर ॻोठ मां जेकॾहिं सभु औरतूं मुतालबो कयूं हुन जो आवाज़ तंहिंजे करे इहो जेको तासिर पैदा थिए थो औरतूं हिक ॿिए ते न आहिनि, इहो हिकिड़ो ग़लति तासिर आहे. ऐं बदकिस्मती बिल्कुलु जेका बि औरत लिखे पई, तव्हां उन्हनि जा मुतालबा पढ़ी ॾिसो, जेका चार्टर ऑफ डिमांड्स आहिनि, अगरि उन में को इख़्तिलाफ़ हुजे त समझो त औरतूं हिक ॿिए ते न आहिनि. जॾहिं चार्टर ऑफ डिमांड हिकु जहिड़ो आहे इस्लाम जी तरफ़ ते हिक ॿिए ते न हुजण वारी ॻाल्हि. ॿी ॻाल्हि इहा आहे त जो जमहूरी तारीख़ुनि में थोरा घणा इख़्तिलाफ़ हूंदा, सियासी समाजी सभिनी तारीख़ुनि जो पार्ट हूंदियूं, त तारीख़ूं उन मां सिखंदियूं न अॻियां वधंदियूं आहिनि. उन्हनि इख़्तिलाफ़नि खे हमेशह वेलकम करणु घुरिजे, त जीअं लर्निंग जो अमल ख़ासि जॻह हूंदो आहे जंहिंमें माण्हू यकरा हूंदा. बाक़ी जमहूरी समाजनि में मुख़्तलिफ़ बहस मुबाहिसा हलंदा आहिनि, उनखे नेगेटिव या मनफ़ी तौर ते न वठणु घुरिजे. ॿी जेका अहम ॻाल्हि तव्हां सजरा साहिब खे कोट कई त मुतालबा औरतुनि जा जेके बि मुतालबा आहिनि उहे सभु जाइज़ आहिनि. मां अवश्य ॻाल्हि वाज़िब थी हलां त औरतुनि खे पूरो इख़्तियार आहे त पंहिंजे हवाले सां समाज खे जंहिं तरीक़े सां महफ़ूज़ सम्झनि थियूं, जीअं सम्झनि थियूं, जे हवाले सां आवाज़ बुलंद कनि. उनमें उन्हनि खे कंहिंजी बि एंडोर्समेंट जी ज़रूरत न आहे त केरु उन्हनि जे हिक खे एंडोर्स करे त उहे सही आहिनि या उहे ग़लति आहे. रही ॻाल्हि त केतिरियूं मज़हबी तंज़ीमूं आहिनि जेके जहाज़ में यकीन रखनि थियूं, उन्हनि खे सपोर्ट करे त नज़र आहे सभु मज़हबी जहाज़ी आहिनि. तो मार्च नथो थी सघे न हिकिड़ो ई जेको नालो असीं ॾींदा अचूं पिया औरत मार्च जो उन्हनि जी खणी वठूं, ही एडजेक्टिव हिन सां ऐड करणु ज़रूरी हुयो, हया मार्च लेला हिकिड़ी ॻाल्हि त वाज़िब कंदी हलां. मुंहिंजे ख़्याल में हिन में कोई मसइलो कोन्हे. जेका जो मार्च थींदो आहे किथे हाणे मिसाल असांजे जेके पुछी वठां इहो सुवाल आहे तव्हां करे वठां हुन जो मौक़ो. ठीकु आहे, ठीकु जी तव्हांजी तरफ़ां बीह रही जी अरफाना साहिबा. मां इहा ॻाल्हि थी कयां त जेके असां वटि कुझु क़वतूं आहिनि जेके इहो तासिर ॾियनि चाहिनि थियूं त जेका औरत पंहिंजे हक़ लाइ आवाज़ बुलंद करे थी, उहा बेहया औरत आहे. ऐं उहे औरतूं जेके हिकिड़ो बुर्को पाए या पर्दे में हलनि थियूं, उहे बाहया औरतूं आहिनि. इहा औरत जी चॉइस आहे त उहा पंहिंजे लाइ कहिड़ा कपिड़ा पसंदि करे थी ऐं कहिड़े गेटअप में निकिरे थी. असांखे उन्हनि औरतुनि जे लाइ का नेगेटिव नथी हुजे, पर मां इहो पुछणु चाहियां थी पूरी करे वठां. हारियाणी औरत आहे, जेका खेत मज़दूर औरत आहे, छा उहा जेका बग़ैर बुर्के जे बनीअ में कमु करे थी, छा उहा बेहया औरत आहे? ऐं जेके औरतूं बुर्को पाए अचनि थियूं, उहे बुर्को पाइण अफोर्ड करे सघनि थियूं, त उन्हनि खे असां हयादार औरत चऊं. इहे लफ़्ज़ ई अहिड़ा क्रिएट कया विया आहिनि त औरत वक़्तु औरत अॻियां अचे. मां सम्झां थी असांखे उहे भेनरूं अगरि अॻियां अचे ऐं उहे दिमाग़ पढ़ी वठनि जेके औरत मार्च जूं आहिनि, त शायदि हू पंहिंजो नालो मटाए औरत मार्च रखणु पसंदि. ठीकु आहे, इरफाना साहिब जो पॉइंट अची वियो आहे. ॿुधा तव्हां गुफ़्तगू समूरी ॿुधी रहिया आहियो, छा काउंटर करणु चाहींदो मुख़्तलिफ़? जी ॾिसो, तव्हां सवाल जेको आलिया खां इहो पुछियो हुयो कि डिमांड्स वग़ैरह ते के लाइक थियणु खपे या न थियणु खपे, ऐं हमेशह असां ॾिठो आहे त असां हमेशह कॉन्ट्रोवर्सी ते ई डिस्कशन कई, असां कॾहिं डिमांड्स ते डिस्कशन न आहे कई. ॾिसो, हया मार्च जो फ्रेमवर्क ऐं औरत मार्च जो फ्रेमवर्क आहे, उन खे सम्झण जी कोशिशि कयो ऐं तव्हांखे आइडियो थी वेंदो कि इहे छो
हिकिड़े पेज ते नथा अची सघनि। ॾिसो ही चाहिनि हा त ही बि हुनखे निसा मार्च चवनि हा, पर हिननि हया जी टर्म यूज़ कई। इन जो मतिलबु इहो आहे कि जेके ॿियूं मायूं निकिरनि पियूं या असां मायूं जेके निकिरूं पियूं, असां बेहया आहियूं। ठीकु आहे, ही हमेशह हिननि जा जेतिरा मार्चिस थिया, चाहे उहे इस्लामाबाद में मार्चिस हुजनि, किथे बि हुजनि, असां हेट स्पीच हिननि जे प्लेटफॉर्म्स तां ॿुधी असां हर उन माई सां गॾु बीठा आहियूं जेका नकाब थी करे, जेका बुर्को थी पाए, ऐं उन माई जी बि ओतिरी इज़त आहे असांजी नज़र में जेको पंहिंजे पाण खे जेको नथी दुपट्टो पाए या जेको नथी हू करे। त असां कॾहिं पंहिंजी आइडियोलॉजी कंहिंजे मथां इम्पोज करण जी कोशिशि कोन कई। असां हर औरत जो सवाल खयो आहे। हिन जो जेको हूंदो आहे उहो इहो आहे कि असां ही डंडा खणी, हाणे जेके उम्मे हसान वारियूं, लाल मस्जिद वारियूं इस्लामाबाद में अचनि थियूं, उहे डंडा हथ में खणी थियूं अचनि कि असां हिननि खे कंट्रोल कंदासीं। ऐं सेकेंड मोस्ट इम्पोर्टेंट थिंग, हिकिड़ो मिनट, हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि तव्हां प्लीज़ नोट कयो। औरत मार्च जो जेको प्लेटफॉर्म आहे उहो पॉलिटिकल बिल्कुलु आहे, पर उहो नॉन पार्टीज़न आहे। इन जो मतिलबु आहे असां कंहिं पॉलिटिकल पार्टी खे, हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जी अंदरि नथा अचूं। असांजो इहो मञणु आहे कि औरतुनि जी जिदोजहद तेसिताईं ही प्रॉपर नथी थी सघे ऐं उहे पंहिंजूं डिमांड्स तेसिताईं सही नमूने सां पंहिंजे साम्हूं अॻियां अची न रखंदियूं जेसिताईं हुननि जे मथां हिकिड़ी का पॉलिटिकल पार्टी जेका आहे, अगरि उहा हुननि जे मथां उन्हनि खे लीड करणी पई हूंदी या उन्हनि जो नैरेटिव ईंदो। बिकॉज़ हया मार्च हुजनि या जेतिरा बि रिलीजियस राइट विंग जे फ्रंट तां जेके मार्चेस मायुनि जा निकिरा थिया, उहे इहे नथी अची उते ॻाल्हाइनि कि असांजे मथां तशद्दुद थो थिए। औरत मार्च इहो सवाल खणणु आहे जेके मायूं हुते अचनि थियूं उहे पंहिंजी प्राइवेट पेट्रियार्की खे सवाल थियूं करनि, पिताशाही जेके घर जे अंदरि आहे उन जे मथां सवाल थियूं उठाइनि। छा इन खां तव्हां अॻियां जेका वेठा आहियो, छा तव्हां इन ॻाल्हि खां एतिराफ़ी आहियो कि असांजे घरनि में, असांजी फैमिलीज़ में मायुनि जे मथां तशद्दुद नथा थिए? ऐं जॾहिं कि असां औरत मां जेके हया मार्च जो जेके मार्चर्स ईंदियूं आहिनि उहे अची चवनि थियूं मर्द मुंहिंजो पीउ, मर्द मुंहिंजो भाउ, इहा हिकिड़ो जेको तरीक़ो आहे कि तव्हां जो पर्दो विझी छॾियो, उन तमामु मज़ालिम जो जेको मर्द तव्हांजे घर जो मर्द तव्हांजे मथां करे थो, ऐं उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु छोकिरियुनि खे, छो त ही पार्टी जो नैरेटिव खणी अॻियां थी अचनि या पंहिंजी जेका तंज़ीम आहे उहे तंज़ीमूं जेके मर्द लीड था करनि उन जे ही नैरेटिव ते अॻियां खणी थी अचनि। असां जेके मायूं आहियूं, असां औरत मार्च में असांजो को सियासी एजेंडा कोन्हे को, हे कॉन्स्टेंटली था चवनि कि तव्हांजो को सियासी एजेंडा, असां पार्टी टिकट सां सहमत कोन्हूं, असांजी को पॉलिटिकल पार्टी कान्हे का, असां इलेक्शन में कोन था वियूं। ऐं जॾहिं कि असां हिननि मार्च जेके हया मार्चिस आहिनि इहे रिलीजियस सेंटिमेंट्स ते इस्तेमाल था करनि ऐं इन जी वजह सां असांखे जेका ट्रोलिंग थी मिले, असांजे मथां असांखे जेके गालियूं ॿुधियूं पवनि, असांजे मथां हिकिड़े दफ़ा पथर पिया, ॿिए दफ़ा असांजे मथां लाठी चार्ज, मायूं निकिरनि थियूं हथनि में डंडा खणी। आई एम सॉरी, अहिड़ी सिचुएशन में केरु हिननि सां गॾु मार्च कंदो? असांजो डिमांड ड्राफ्ट अञा ताईं पियो आहे, कंहिं बि हिननि मां आउं हिननि खे अॼु शर्तिया थी चवां, जमात इस्लामी जेतिरा बि राइट विंग जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, असांजी डिमांड ड्राफ्ट तव्हां पढ़ो ऐं असांखे उन डिमांड, असांजे चार्टर ऑफ डिमांड खे पढ़ण खां पोइ अगरि के हिकिड़े नुक़्ते ते बि तव्हांखे लॻे कि असां मज़हबी मग़रिबी जेके एजेंडा आहे असां उन खे प्रमोट था कयूं ऐं असां हुकूक निस्वा ऐं हुकूक इंसानियत जी ॻाल्हि नथा कयूं, त तव्हां असांखे चओ। पर हिननि जो इहो कोऑर्डिनेटेड असां ते अटैक कयो आहे, इहे असांजी डिमांड ते नथा ॻाल्हाइनि, मीडिया असांजी डिमांड्स ते नथी ॻाल्हाए, मीडिया असांजे मुतालबात ते नथी ॻाल्हाए, मीडिया को इन ॻाल्हि ते ॻाल्हाए कि ही हया मार्च छा औरत मार्च आहे, औरत मार्च मुल्क जी हर औरत जे लाइ निकिरे थो, हया मार्च सिर्फ़ु और सिर्फ़ु औरत मार्च जे ख़िलाफ़ निकिरे थो। इहो फ़र्क़ु आहे प्लीज़ तव्हां इनिशिएटिव ज़रूर खणो। तव्हांखे मौक़ो ॾिनो वञे थो, तव्हां अची करे ॻाल्हायो था। हा, बाक़ी जेका तव्हां ॿी ॻाल्हि कई आहे त हिकिड़ो तव्हांखे प्लांटेड शइ लॻे थी त तव्हां ते अटैक कयो वञे थो, इहा ई पॉइंट जेको आहे तव्हांजो अची वियो आहे। ऐं सफ़ीना साहिबा के मौक़ो ॾियणु चाहींदसि त वो कुछ ॻाल्हाइनि हिन ते। सफ़ीना, आप भी सारे गुफ्तगू सुन रही हैं, उम्मीद है आपको सिंधी भी समझ आ ही रही होगी। जी, क्या पॉइंट है आपका इस पे? मेरा यही पॉइंट है कि हया मार्च में और विमेन मार्च, ये जो हम औरत मार्च निकालते हैं, इसमें समझने की चीज़ ये है कि हम औरत को औरत नहीं समझ रहे, औरत को एक इंसान की हैसियत से समझ रहे हैं। और हया का मतलब सिर्फ औरतों के ऊपर इम्प्लीमेंट नहीं होता, हया तो मर्दों की आंखों में भी होनी चाहिए। जब वो देखता है किसी औरत को, तो कम से कम अगर ये सारी चीज़ें हैं तो हमारे माशरे में तशद्दुद, हमारे माशरे में रेप, हमारे माशरे में छोटी उम्र की 6 साल की बच्ची का क्यों रेप किया जाता है? तो जब उनके मर्दों की आंखों में भी हया होगी तो ये वाले सारे वाकयात नहीं होंगे। औरत मार्च
मैं नहीं समझती कि अब तक किसी भी पॉलिटिकल पार्टी ने सोशल सिक्योरिटी या उसकी इम्प्लीमेंटेशन की बात की हो। हम बात करते हैं खवातीन के लिए कि उन्हें सोशल सिक्योरिटी, वो खवातीन जो कम पैसों में कम आमदनी में गुजारा करती हैं या बड़ी उम्र की खवातीन है, एटलीस्ट उन्हें इतनी पैसे जिंदगी गुजारने के लिए दिए जाए कि वो अपनी जरूरियात जिंदगी पूरी करे। हमारे जो पॉइंट है, हुदा ने और अरफाना ने बिल्कुल सही कहा कि एटलीस्ट हमारे, आप चार्टर ऑफ डिमांड्स को तो देखें, हमारी यूनिफॉर्मिटी है, हर शहर की अपनी अपनी चार्टर ऑफ डिमांड है, लेकिन वो फोकस खवातीन की बेहतरी के लिए है, औरतों की बेहतरी के लिए। ये नहीं है कि हम उनको आजाद कर दें और वो बिल्कुल था। जैसे लाहौर में हमने देखा कि डेप्यूटी कमिश्नर ने वहां पे पाबंदी लगा दी थी कि नहीं होगा, फिर जो है पिटीशन दायर की गई और फिर जाके लाहौर हाई कोर्ट की तरफ से ये सारी चीजें सिंध में भी हुई है, क्योंकि इनको सबसे बताइए कि यहाँ पे रुकावटें कौन सी आपको देखी? यहाँ पे सिंध में उन्होंने की थी हाई कोर्ट में डिमांड ये कि औरत मार्च नहीं होना चाहिए, क्योंकि इनके कुछ स्लोगन्स इस तरह से है मुतजाद। तो जो चीफ जस्टिस है उन्होंने ये कहा कि आपने हमारा टाइम ज़ाया किया है, असेंबल होना ये हर एक की राय है और हर एक का वो है राइट है, तो आप बल्कि इसके बदले में जुर्माना पेश करें कि आपने अदालत का टाइम क्यों वेस्ट किया, क्योंकि असेंबली ऑफ राइट जो है वो हर एक का हक है। ठीक है, तो उसी को बुनियाद बनाते हुए सिंध के जो, और ये अभी तक मामला जेर बहस है नारों पे, तो क्या मौलाना साहब नारन में वाकई में तव्हांखे लगे थो त लफ़्ज़नि जी चूंड जो किथे न किथे को मसलो आहे, जीअं तव्हां बि थोरो चई वियो त किथे क़ाबिल एतिराज़ ॻाल्हियूं अची वञनि थियूं, छा वाकई में अहिड़ो कुझु आहे या इन ॻाल्हि ते बि का बहस न हुजणु खपे? हर कंहिंखे फ्रीडम ऑफ स्पीच आहे, ॻाल्हाइण जी, राय रखण जी आज़ादी आहे, त इन ते जीअं हुदा बि चवे थी त हुते जेको आहे जॾहिं हू निकिरनि थियूं त कुझु मज़हबी जमातुनि मां औरतूं अची करे, हुदा मूंखे तव्हां करेक्ट करे सघो था, हू अची करे उन्हनि ते हमला आवर थियनि थियूं, इन ते बि थोरो कॉमेंट करे वठिजो मौलाना साहब। मुंहिंजे ख़्याल में जेका हुदा साहिबा ॻाल्हि कई आहे, मां हुनजी पूरी हिमायत कयां थो ऐं हुन तशद्दुद जी मुकमिल हुनजी मज़म्मत कयां थो। सही आहे, इहे औरतूं जेके आहिनि डंडा खणी जेके अचनि थियूं, इहे असांजे माशरे जी नुमाइंदा न आहिनि, बल्कि इहे हिकिड़े तशद्दुद पसंद ग्रुप जूं नुमाइंदियूं आहिनि। छाकाणि त असांजे मुआशरे में ख़ातून औरत जेका आहे उहा त ॿार खे चमाट हणंदे बि ॿ दफ़ा सोची थी आहे पर ॿार खे, त इन करे असां वटि औरत जे तसवर में इहा नाहे त उहो ॾंडो खणी ईंदी। इन करे मां सम्झां थो त इहो औरतुनि जे हिकिड़े यानी सेक्शन थी सघे थो, हिकिड़ो को नंढिड़ो ग्रोह थी सघे थो, लेकिन जनरल मुआशरे में औरत जेका आहे उहा अमन जो निशान आहे। ॿी ॻाल्हि जेका आहे हिते मुंहिंजी भेण बि कई त भई औरतुनि जे मामले में जेका सोशल सिक्योरिटी जो मसइलो आहे, 6 सालनि या घटि उमिरि या वधि उमिरि जे नियाणियुनि सां जेका ॾाढाई थी थिए पई, असां उन सभिनी जी मुखालफ़त बि कयूं था, मज़म्मत बि कयूं था, उन सां पंहिंजी हमदर्दी जो इज़हार बि कयूं था। बाक़ी हाणे ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, जॾहिं हिकिड़े वॾे मक़सद जे लाइ हिकिड़ी अवामी जिदोजहद थींदी आहे, माशरे में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा तबक़ात हूंदा आहिनि, उहे सभई जॾहिं पंहिंजी जेका हिमायत जो ऐलान कंदा त उन में थोरो घणो जेका फ़र्क़ु आहे उनखे बर्दाश्त करणु खपे ऐं उन फ़र्क़ खे वधाइण जे बजाए, उनखे निमाया करण जे बजाए असुल जेको मक़सदु आहे ख़वातीन जे हक़नि सां तालुक़े थो, उनखे फोकस करणु खपे त बाबा सभई उनजे लाइ असां कोशिशि कयूं था। जमात इस्लामी जी तरफ़ां ख़वातीन जे तरफ़ां कॾहिं रेजिस्टेंस न कयो आहे, असां कहिड़े तनक़ीद न कई आहे, इन करे न कई आहे जो असां सम्झूं था त समाज में त अचे थो न, हिते महज़ मौलाना साहब सिर्फ़ु जमात इस्लामी जी ॻाल्हि आहे न, असां ओवरऑल समाज खे ॾिसूं त हिकु रेजिस्टेंस अचे थो जॾहिं ही औरतूं निकिरनि थियूं रोडनि ते, त इन्हनि खे मुख़्तलिफ़ टाइटल बि ॾिना वञनि था त तव्हां बेहया आहियो ऐं तव्हां अची रोडनि ते हाणे सभु अची औरतूं ॻाल्हाइनि थियूं, ऐं वरी इहो बि चयो वञे थो त तव्हां हिकु पेज ते न आहियो। तव्हांजी मूंखे ॻाल्हि ॾाढी सुठी लॻी जॾहिं मां तव्हां खां पुछो हया मार्च वारी जे हवाले सां बि, त तव्हांजो हुन में को मसइलो न हुजणु खपे, हर को पंहिंजे हिसाब सां निकिरे थो ऐं ॻाल्हि साॻी ई करे थो। त पोइ
ज़ाहिर समाज में उहो कहिड़ो तबिको आहे जेको छो नथो चाहे त हीअ औरतूं ॿाहिरि निकिरनि पंहिंजे हक़नि जूं ॻाल्हि कनि। तव्हां ॿाहिराड़ी जे इलाइक़नि में हलिया वञो, छा उते थिए पियो? तव्हां ऐं असां ॿाहिराड़ी जे इलाइक़नि सां तालुक रखूं था, ॻोठ आहिनि असांखे, उते तव्हां ॾिसो त का औरत जेको आहे को आवाज़ ई न खणी सघंदी आहे। त तव्हां इन ॻाल्हि खे साराहींदव न त हीअ औरतूं निकिरनि थियूं ऐं उन्हनि ॻोठ वारनि मायुनि जूं औरतुनि जूं ॻाल्हि कनि थियूं जेके जंहिंते तशदुद थिए थो त बि आवाज़ नथियूं खणनि, जंहिंसां कंहिं क़िस्म जी नाइंसाफ़ी थिए थी त तॾहिं बि कंहिं क़िस्म जो आवाज़ या सवाल कोन थियूं कनि। मौलाना साहब, मां तव्हांजी जेका ॻाल्हि कई आहे उनजी मुकमिल हिमायत बि कयां थो, पुरज़ोर उनजे लाइ जेको आहे पंहिंजे तावन जो यकीन बि ॾियारियां थो, पंहिंजे ज़ाती तौर ते बि ऐं पार्टी जे तरफ़ां बि। छाकाणि त इहा ॻाल्हि सही आहे त औरत जो हक़नि जी ॻाल्हि कयूं, औरत बि त अलाह जी मख़लूक आहे न, औरत बि त अलाह जी बानी आहे। जेकॾहिं मर्द उन सां ज़्यादती कंदो त उनजे ख़िलाफ़ जेको आहे उहा असांखे आवाज़ उथारणु खपे, चाहे उहो मर्द केरु बि हुजे। पर मां इहा ॻाल्हि इन करे इहा चवां थो त जेकी असांजे मुआशिरे जे अंदरि हे कुझु माण्हू हर मुआशिरे में, हिते न यूरोप में बि, अमेरिका में बि, ॿियनि जॻहियुनि ते बि कुझु माण्हू जेके आहिनि एक्सट्रीमिस्ट हूंदा आहिनि। ऐं ज़ाहिर आहे एक्सट्रीमिस्ट जेके आहिनि उनजो ज़ाहिर आहे जो तरीक़ो बि एक्सट्रीमिज़म सां हूंदो आहे। इन करे असां उन्हनि खे जेकॾहिं नज़रअंदाज़ करे पंहिंजी जदोजहद खे अॻिते वधाइण जी कोशिशि कयूं, मां त दावत बि ॾींदुमि त असांजी भेण हुदा या ॿी का भेण अॻिते वधी करे हिकिड़ो सोशल फोरम ठाहे जंहिंमें ख़वातीन जे हुकूक जो हिकिड़ो चार्टर तव्हां चओ था उन मतिलब कानून साज़ी जी ज़रूरत हुजे त असां मां यकीन थो ॾियारियां त असेंबली में असांजा जेके MP MLA या सेनेटर्स आहिनि उहे तव्हांजी हिमायत कंदा। छाकाणि त असां चाहियूं था त मुआशिरे जे अंदरि ख़वातीन जे हुकूक जे लाइ हिकिड़ो जदोजहद हुजणु खपे। मज़लूम तबिको आहे ऐं जीअं तव्हां पाण ॻाल्हि कई त ॻोठनि में ख़ासि तरह सां औरत जेका आहे उहा तमामु वेचारी आहे, उहा त पंहिंजी ॻाल्हि करे बि नथी सघे। शहर में त थोरो घणो कॉलेजनि में अची वञी कुझु जेको मीडिया जे करे थोरो घणो थिए थो, न त ॿियनि जे हुदा जी तरफ़ खणी हलूं था। हुदा, शहर जी औरत ऐं ॿाहिराड़ी जी औरत में तव्हां बि यकीनन के न के ॻोठ सां तव्हां तालुक हूंदो या त कॾहिं तव्हांजो ॻोठनि में वञणु थियो हूंदो त तव्हांखे लॻे थो त शहर जी औरत ऐं ॻोठ वारी औरत में वॾो फ़र्क़ु आहे जॾहिं आवाज़ उथारण जी ॻाल्हि अचे थी त? जी बिल्कुलु फ़र्क़ु आहे। इनफैक्ट मूं त अगरि तव्हांखे ॿुधायां हर सूबे जा पंहिंजा डायनेमिक्स आहिनि। मूं त पाकिस्तान सॼे में कमु कयो आहे ऐं सिंध में बि, सिंध मां पाण में मीरपुर ख़ास मां तालुक आहे ऐं मीरपुर ख़ासि वेपुर गुलाम मोहम्मद मां मुंहिंजो ॻोठ आहे उहो, त पाण हिकिड़े ॻोठ मां आहियां ऐं पंहिंजो चङो ख़ासो बचपन हुते गुज़ारियो आहे। त मुंहिंजी रूरल जेको रूट्स आहिनि उहे अञा बि स्ट्रॉन्ग आहिनि। आई एम स्टिल कनेक्टेड विद माय कम्युनिटी ऐं मुंहिंजा जेके माण्हू आहिनि। त बिल्कुलु मसइला जेके आहिनि उहे बिल्कुलु ॾाढो फ़र्क़ु आहे। मायूं उहे ख़वातीन पंहिंजी आवाज़ शायदि नथियूं उथारे सघनि एतिरे भरपूर तरीक़े सां। पर आउं हिते इहा बि ॻाल्हि तव्हांजे साम्हूं करणु चाहींदसि कि तव्हां रुॻो अगरि क्लास एनालिसिस खे रुॻो अगरि तव्हां वजह ठाहींदा त पोइ शायदि तव्हां पिदर शाह तशदुद खे करे सम्झी न सघो। पिदर शाही का क्लास खे कोन थी ॾिसे, पिदर शाही रंग खे कोन थी ॾिसे, नस्ल खे कोन थी ॾिसे, मज़हब खे कोन थी ॾिसे। पिदर शाहाना जेको सिस्टम हूंदो आहे उहो हर औरत खे, जेकॾहिं मौलाना साहब पाण बि ॻाल्हि कई कि यूरोप खे तव्हां ॾिसी वठो, तव्हां UK खे ॾिसी वठो, पिदर शाही हिकिड़े तबिके जो, हिकिड़े ॻोठ जो या हिकिड़े अनपढ़ लो इनकम कम्युनिटी जो मसइलो कोन्हे को। पिदर शाही हिकिड़ो ग्लोबल फिनोमेना आहे। तव्हां पिदर शाही खे तेसि ताईं नथा सम्झी सघो जेसिताईं तव्हां पिदर शाही खे हिकिड़े ग्लोबल लेंस सां न ॾिसो। पिदर शाही हिकिड़ो ग्लोबल फिनोमेना आहे ऐं इहो हर डिफरेंट मुख़्तलिफ़ शक्लनि में ही पंहिंजे पाण खे जेको आहे उहो अज़र्ट करे थो। त जिते ॻोठ जी माई जेका आहे, जिते उन्ही जे मथां तशदुद थो थिए ऐं उहा क़तल थी थिए, एट द सेम टाइम असां ॾिठो आहे कि असां वटि हिते पाकिस्तान में खूनी पिदरशाही शहरनि में बि ओतिरी आहे। तव्हां जे साम्हूं सभिनीनि खां वधीक जेके ॿ वाक़िआऊं रखंदसि, दया भीर जो क़तल जेको थियो तव्हांजे साम्हूं आहे ऐं उन्ही खां पोइ नूर मुक़दम जो क़तल तव्हांजे साम्हूं आहे जेको इस्लामाबाद में थियो आहे, जेका हिकिड़े पढ़ियल लिखियल हिकिड़े इलीट तबिके मां मुंहिंजो जेको कातिल हो उहो बिलोंग थो करे। त इहो पिदर शाहाना रवैयो आहे। असां सारा जो क़तल ॾिसी वठो या तव्हां कुरतल बुलेदी जो क़तल ॾिसी वठो, इहे शहरनि में क़तल थिया आहिनि, इहे शहरनि में ख़वातीन सां मसइला आया आहिनि। त असां या उन्ही खां अलावा जेके ख्वाजा सिराइन जा क़तल थिया आहिनि, ख्वाजा सिराइन जे ख़िलाफ़ जेका तहरीक हली आहे जंहिंमें सैडली अफ़सोस सां जमायत इस्लामी वॾो रोल अदा कयो आहे इस्लामाबाद लेवल ते ऐं मुल्की लेवल ते। सो ॻाल्हि असल में इहा आहे कि तव्हां जॾहिं पिदर शाही खे ॾिसंदा त पिदर शाही रंग नस्ल खां मावरा थी करे औरत ऐं ख्वाजा सिरा उहो बि कंसाइसली तव्हांजी गुफ्तगू मां मूंखे इहो ई सम्झ में आयो त शहरनि में बि पिदर शाही आहे, पेट्रियार्की जंहिंखे असीं चऊं था।
ٹھیک ہے. میں نے جیسے سفینہ ان سے سوال کیا کہ جو ہمارے گاؤں دیہاتوں میں عورتیں رہ رہی ہیں اور جو عورتیں شہروں میں رہ رہی ہیں، یہ میں سوال آپ کے آگے بھی رکھنا چاہوں گی کہ آپ کو لگتا ہے وہ زیادہ پریویلیجڈ ہیں، زیادہ خوش نصیب ہیں جب آواز اٹھانے کی بات آتی ہے، یا جو ہے اس میں آپ کو کوئی کیا اس پہ آپ کامنٹ کریں گے؟ آپ کی کیا رائے ہے اس پہ؟ گاؤں دیہات کی عورتیں اپنی آواز اٹھاتی ہیں آپ کے خیال میں؟ نہیں بالکل بھی نہیں. ان کو تو شعور ہی نہیں ہے. ان کو تو نجی جیلوں میں نجی اپنے اس میں رکھا جاتا ہے، کیا نام ہے، جبری مشقت جو کرتے ہیں. بانڈڈ لیبر کی بات کر رہی ہوں میں. تو جب بانڈڈ لیبر بنا کے رکھتے ہیں تو وہ کیسے اپنی آواز بلند کر سکتے ہیں؟ گاؤں کی اور شہروں کی اس میں خواتین میں اسی چیز کا فرق ہے کہ شہروں کی عورتیں باشعور ہیں، پڑھی لکھی ہیں، انہیں پتہ ہے کہ یہ رائٹ ہمیں اس جگہ کے اوپر نہیں مل رہے تو ہم اس کے لیے آواز بلند کر سکتے ہیں. ٹھیک ہے. اور اسی لیے آپ کو پتہ ہے کہ کراچی میں تقریباً 60% آبادی ہماری رورل ایریا میں رہتی ہے، اور یہاں پہ جب ہم عورت مارچ کرتے ہیں تو ہم ساری رورل عورتوں میں جاتے ہیں، ان کو موبلائز کرتے ہیں، انہیں بتاتے ہیں کہ یہ ساری چیزیں حکومت سے ڈیمانڈ کرنے کی ضرورت ہے. ہم حکومت کو، ہم ریاست کو جب تک اکاؤنٹیبل نہیں بنائیں گے تب تک وہ ان ساری چیزوں میں کوئی دلچسپی نہیں لے گی. ہم ہر چیز میں اپنے آپ کو ویجیلنٹ کریں. کیا آج کی عورت جو آپ نے مارچ اپنا کیا سکسیسفلی، تو اس میں سیکیورٹی وغیرہ کے کس طرح سے انتظامات ہیں؟ کیا سب کچھ آپ ہی مینیج کر رہے ہو؟ سیکیورٹی تو بہت اچھی. پولیٹیکل آرگنائزیشنز کی طرف سے کوئی سپورٹ ہے آپ کو؟ جس طرح سے ہدا بھی کہہ رہی تھی کہ اکثر کر کے یہ تاثر دیا جاتا ہے کہ کوئی پولیٹیکل پارٹی کے انڈر ہی جو ہے یہ عورت مارچ کام کر رہی ہے. سچ تو نہیں، کیونکہ پولیٹیکل پارٹی کی تو ہم بات نہیں کرتے، کیونکہ حکومت یہاں پہ پیپلز پارٹی کی ہے، تو ظاہر ہے ہمیں ان سے رابطے میں رہنا پڑتا ہے. اور اگر وہ ہمارے چارٹر آف ڈیمانڈ کو وہ کرتے ہیں، اوبے کرتے ہیں، اس کو مان جاتے ہیں، تو یہ بہت اچھی بات ہے. کیونکہ ہم نے پچھلے سال بھی سوشل سیکیورٹی کی ڈیمانڈ کی تھی، تو شیری رحمان صاحبہ نے اس کے اوپر بیان دیا تھا کہ ہم سوشل سیکیورٹی کو ضرور امپلیمنٹ کریں گے. اب کے ساتھ، اور یہ بالکل ہمیں نظر بھی آیا کہ بیت المال میں انہوں نے اضافہ کیا. بے نظیر انکم سپورٹ میں جو بی آئی ایس پی کی ہے اس میں تقریباً، لیکن اس میں آپ دیکھیں ہم عورتوں کو امپاور کر رہے ہیں پیسے دے کے. وہ دیکھیں آپ کیسے لائنز میں کھڑی ہوئی رہتی ہیں، پیسے ان کو اتنے، اس کا طریقہ تھوڑا مہذب ہونا چاہیے. ہاں طریقے میں، اور یہ اس طرح کے میرے خیال پروگرامز کو بھی ریوائز کر کے اچھا بہتر بنانا چاہیے. تو بہرحال اگین ہم اپنی اسی بات پہ آتے ہیں کہ ایک تاثر اور بھی دیا جا رہا ہے. ناظرین ایک بیو بھی تاثر ڈنو ونے تو عالیہ صاحبہ بھی ایسا اگر لائن تے موجود ہیں. عالیہ صاحبہ بین مہمانن جی طرف بھی آپ رکھا دس، آپ جیسے بات کر رہی تھی کہ ہم مردوں کو کیوں دشمن سمجھتے ہیں، اور ہم ابھی ایک نیو ویو آف تھاٹ بھی ہم دیکھ رہے ہیں کہ اگر عورتیں باہر نکل رہی ہیں تو ایک عورتوں کا طبقہ ایسا ہے کہ وہ جو انہیں بار بار بتا رہا ہے کہ بھئی مرد بھی ہمارے ہیں اور وہ بھی ہمیں سپورٹ کرتے ہیں، ہمیں ان کی بھی بات کرنی چاہیے. یہ تاثر کیوں آ رہا ہے، یا یہ بھی آنا چاہیے، اس پہ بھی بات ہونی چاہیے، اس میں کوئی مسئلہ نہیں ہے؟ تاثر آنا چاہیے. میں تو اس چیز کی قائل ہوں کہ ہمیشہ ہم کی بات کی جائے. میں تو اس بات کی قائل ہوں کہ مرد اور عورت دونوں ساتھ چلیں گے. اور میں اس بات کی بھی قائل ہوں کہ جب معاشرے کے کسی عام آدمی کی بات کی جائے تو مرد اور عورت دونوں اشرف المخلوقات ہیں. اس میں اللہ نے کوئی تفریق نہیں کی، اور جس گناہ کی سزا مرد کو ہے وہی سزا عورت کو ہے. تو اللہ کے ہاں وہ تفریق نہیں ہے. نظام کو جب چھیڑتے ہیں، جب نظام کے خلاف، نظام بھی کون سا، جو نظام رائج ہے قانون میں اور اللہ کی کتاب میں، اس نظام کو جب یہ چھیڑتے ہیں مجھے پریشانی تب ہوتی ہے. اگر مرد سے مقابلہ کرنا ہے تو میرٹ پر، جاب پر، تعلیم پر، صحت پر کوئی برائی نہیں ہے، آپ مقابلہ کیجئے دنیا میں جا کے. لیکن جب آپ کے گھر کا اپنا مرد ہے، آپ کا اپنا محرم ہے، شوہر ہے، بھائی ہے، باپ ہے، بیٹا، تو دیکھیے جب وہاں پر بھی ہم اس قسم کے مقابلے پیدا کریں گے یا ان سے ایک ایسی فضا پیدا ہو جائے گی تو اس سے اپنا تفریح ہوگی، خاندانی نظام کو اس سے بہت دھچکا پہنچے گا. اور مجھے ایسا لگتا ہے کہ کسی کے برا کہہ دینے سے ہم برے نہیں ہو جاتے، نہ اچھے ہو جاتے ہیں. اپنی زبان سے ہر شخص اپنا ضرب دکھاتا ہے، دوسرے کا نہیں دکھاتا. ہم لوگوں نے یہ کیوں عورتوں کو بیچاری کا لیبل لگا کے، بیچاری، مجبور، مظلوم، بے تک. میرے پاس دیہی عورتیں بھی آتی ہیں، میں آگیا ساری برنی پتہ نہیں ہزاروں لوگوں کی عورتوں کی زندگی جیتی ہے. میرے پاس ایسی بنی کی، کاروکاری کی وہ بچیاں بھی شیلٹر ہوم میں آتی ہیں، ان کی بھی ہم مدد کرتے ہیں. میں صرف ظالم کے خلاف کھڑی ہوتی ہوں. میرے ذہن میں کبھی جینڈر نہیں ہوتا کہ مرد یا عورت. جو ظالم ہے وہ ظالم ہے. اور میں نے جو شروع میں کہا تھا آل مین، جو مرد برا ہے اس کو برا کہیے. میں تو کہتی ہوں پھانسی پر چڑھا دو جو بچیوں کے ساتھ زیادتی کا نشانہ بناتے ہیں. پھانسی چڑھاؤ، سرعام پھانسی
फांसी चढ़ाओ जो इस किस्म का जुर्म करते हैं। लेकिन हर मर्द को बुरा कहना, घर के अपने महरम रिश्तों के साथ मुकाबला, वो हमें सिर्फ नुकसान देगा, उससे हमें फायदा होगा नहीं। इसी बात को काउंटर करना चाह रही हैं हुदा। खतरा अब एहतजाज करे भी तो क्या मिले, दरिया जो लग रहे थे समंदर से जा मिले। हर शख्स दौड़ता है यहाँ भीड़ की तरफ, फिर ये भी चाहता है कि उसे रास्ता मिले। इस दौरे मुंसफी में जरूरी नहीं वसीम, जिस शख्स की खता हो उसी को सजा मिले। यहाँ कोई भी इस वक्त जो है ना खतावार हो जाता है तो प्लीज इसे औरत मर्द की जंग में मुंतकिल ना करें, तब्दीली ना लाएं, बल्कि सच और हक की बात करें और दोनों को साथ रखें। खासतौर पर खानदान एक होना चाहिए। अच्छा, इधर आलिया साहिबा आपको सफीना और हुदा काउंटर करना चाह रही थी, माजरत। बच्चों को बेआसरा करके ना निकालें, ये कोई वेस्टर्न कंट्री नहीं है, ये मेरा मुल्क पाकिस्तान है, मेरा प्यारा पाकिस्तान है। लेकिन यहाँ बच्चे शेल्टर होम्स में आते हैं और कचराकुंडी से मिलते हैं। बस ये छोटी सी कोशिश है, आलिया साहिबा आपके इसी पॉइंट को बेहतर हो जाए। जी, आपके इसी पॉइंट को हमारी दो खवातीन काउंटर करना चाह रही थी। हुदा आप आप क्या कहेंगे? आप उर्दू में जवाब दीजिएगा ताकि आलिया साहिबा को भी समझ आ जाए। मैं उर्दू में जवाब दूंगी। देखिए, बात असल में ये है कि सबसे पहली बात तो ये है कि पिदरशाही को सिर्फ घर के बाहर अगर हम देखेंगे और घर के अंदर नहीं देखेंगे तो मेरे ख्याल से इससे हमें मसले ही पैदा हुए हैं। वो कह रही मुकाबला करने की क्या जरूरत है? आप ओवरऑल जालिम की बात करें ना, मतलब अगर इस तरह से बाहर निकलेंगे। जालिम अगर जो घर के अंदर जालिम है तो क्या वो जालिम नहीं, क्योंकि वो मेरा महरम है। अच्छा। क्योंकि वो मेरा बाप है, भाई है, ठीक है, मेरा शौहर है। वो बेशक कुरतुल बुलेदी का कत्ल करने वाला उसका महरम था कि कोई और था? मुझे ये सवाल, इस बात का जवाब दीजिए। ये छोटी छोटी बच्चियों के साथ उनके घरों में जो ज्यादतियां होती हैं वो करने वाले कौन है? जो कि अपने रिश्तेदार होते हैं। वो क्या महरम नहीं होते? अगर कोई महरम है तो क्या उस वो महरम जो काम करे गलत करे? कितने इनके पास आते हैं ना जो कारोकारी होती हैं, वो औरतें कौन होती है? कौन उनको कारोकारी करता है? घर से बाहर का कोई मर्द उन्हें कारोकारी करता है या उनके अपने महरम उनका कत्ल करते हैं? मेरा इनसे सवाल तो खैर मैं क्या करूं, मैं अपना सिर्फ ये नुक्ता नजर यहाँ पे रखना चाह रही हूँ कि ये पिदरशाही के खिलाफ जो हमारी जंग है, ये पिदरशाही के खिलाफ जंग है। अच्छा। हमारे किसी चार्टर ऑफ डिमांड में, हमारे किसी नारे के अंदर हमने मर्द को बुरा नहीं कहा, हमने पिदरशाही को बुरा कहा है और पिदरशाही के हर उस एजेंट को बुरा कहा है जो कि कोई ना कोई तरीका निकाल के ले आते हैं इस निजाम को जो है वो इसी स्टेटस को में रखने के लिए। देखिए, हमें आप कहते हैं कि जाएं जाके आप मुकाबला करें। भाई, मैंने उस निजाम में, उस एक इस्तेसाली निजाम में मैंने मुकाबला नहीं करना जो कि औरत के खून पे, औरत के ऊपर जबर करके, उसके ऊपर तशद्दुद करके जो चलता है। ठीक है। 22,000 औरतें पिछले 10 सालों में इस मुल्क में रेप हुई हैं, 22,000। और आपका कन्विक्शन रेट कितना है? कितनों को सजा मिली है? 3% को। 3% रेपिस्ट वर उनको सजा मिली है। आप क्या आप बात करते हैं? और इसमें से, और ये वो केसेस हैं जो कि रिपोर्टेड हैं। और कितने केसेस हैं? क्योंकि ये हमारा इस्लामी मुआशरा है, इसमें जो औरत पढ़ने के लिए बाहर निकल के सर से जो दुपट्टा, जैसे हम औरतें गालियां खाती हैं कि इनके सरों पे दुपट्टा नहीं है, हम बेहया कंसीडर की जाती हैं। सोचे उस औरत का जिसके साथ हरासनी होती है, जिसका रेप होता है, वो कैसे आके इस मीडिया के सामने कहेगी कि मेरे साथ ये ज्यादती हुई है? वो कैसे आके रिपोर्ट करेगी उस क्राइम को? ठीक है। सवाल इसके अंदर ये है कि पिदरशाही को घर के अंदर भी चैलेंज करना पड़ेगा। और जब पिदरशाही घर के अंदर चैलेंज होगी, जब रिश्ते तब बनेंगे और वो घर बनेगा जिस घर में, ठीक है, यानी हुदा कह रही हैं कि अगर घर के अंदर भी इस तरह से हो तो हमें आवाज उठानी होगी। आलिया साहिबा के एक बात ये कहना चाहूंगी कि बिल्कुल ऐसा होता है, मैं इनकी बात से इनकार नहीं करूंगी, लेकिन मैं उन बाप भाइयों को क्यों भूल जाऊं जो अपनी शादियां उस वक्त तक नहीं करते जब तक बहनें नहीं रुखसत हो जाती, जो बाप जूते टूटे हुए पहनते हैं, मोजे फटे हुए पहनते हैं, अपनी बेटियों को बाइक पे बिठा के स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी लेकर जाते हैं, जो उनकी जिंदगी को बेहतर बनाने के लिए अपनी नीलामियां लगा रहे होते हैं, उनको मैं कैसे भूल जाऊंगी? वो सब भी मौजूद है। अगर तस्वीर का एक कुर्बानी कहाँ चली जाएगी? और मैंने जैसा कि कहा कि जो मुजरिम है उसको सरेआम फांसी लगाओ, लेकिन एक आदमी के जुर्म के बदले आप सारी इंसानियत, सारे लोगों पर वो इल्जाम नहीं लगा सकते। वनी और कारोकारी की बच्चियां मेरे पास शेल्टर में आती हैं तो वो अपनी माँ की भी शिकायत करती हैं, वो अपनी माँ के लिए भी कहते हैं कि जब हमारा बाप या हमारा भाई इस तरह कोई काम कर रहा था तो हमारी माँ हमारी तरफ से नहीं बोल रही होती। अब आप ये कहेंगी कि माँ कमजोर होती है, माँ कुछ नहीं कर सकती। मैं औरत को कमजोर मानती नहीं, औरत के अंदर तो वो बच्चियां निकलकर शेल्टर होम में आती हैं, वो ये बताती हैं कि हम लोग मौत से नहीं डरते, और जिसको मौत से डर नहीं लगता वो तो बहुत कुछ कर सकता है। जो निजाम आप बदलने की बात कर रही हैं, उस निजाम को जिसने बदलना है, आप सबको एक ही सफ में खड़े कर देंगे तो निजाम नहीं बदला जाएगा। और कुर्बानियां जो हमारे यहाँ के मर्द देते हैं, एक रिक्वेस्ट किसी माई के लाल नहीं होते।
आलिया साहिबा, मैं ये चाहूंगी कि आप इसको थोड़ा सा बेहतर करने देखने का बराबरी के साथ चलाएं, ठीक है? ये भी फिक्रशाही का बर्डन है। ऐसे कोई समझ नहीं पाएगा ना एक दूसरे की बात। अच्छा, सफीना साहिबा भी काउंटर करना चाह रही थी, उनको भी सुन लेते हैं। हुदा आई कम बैक टू यू। सफीना भी जो है काउंटर करना चाह रही थी। हुदा की बात को मैं आगे बढ़ाऊंगी और मैं आलिया साहिबा की बात का जवाब दूंगी। अभी हम क्विकली सॉल्यूशंस की तरफ जाएंगे। बिल्कुल, कि वो कम से कम अपनी जो देखने की लेंस है उनको थोड़ा सा बेहतर करे कि खवातीन ना, जब तक हम उनको बहैसियत इंसान समझते हुए काम नहीं देखेंगे तब तक हम रोडों पे महफूज नहीं होंगे। रिस्पेक्ट जो चीज़ है वो सबसे बड़ी चीज़ है, चाहे वो मर्द की हो चाहे वो औरत की हो। और ये जो वडेराना और जागीरदार निज़ाम है, इस निज़ाम की हम मुखालफत करते हैं, मर्दों की मुखालफत बिल्कुल नहीं कर रहे। एक मिनट, आप यानी उन बाप बेटे के खिलाफ नहीं है जो कि अपनी बहनों माओं को सपोर्ट करते हैं, आप बिल्कुल के खिलाफ हैं जो औरतों को कम मजलूम बना के रखते हैं, कुरान से शादी कर लेते हैं जायदाद के चक्करों में। और मौलाना साहब तां भी नहीं ॻाल्हि आमाद आयो, राज़ी आयो त और तूं ॿाहिरि निकिरनि पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हाए सघनि थियूं, दुरुस्त? को मसलो ना है। ॻाल्हि सही आहे, असां हिन जा हामी आया आहियूं त औरतूं जेके आहिनि उहे बि पंहिंजे ऐं तव्हां उन तबके जे बि ख़िलाफ़ आहियो जेको औरतुनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाए थो या उन्हनि खे हेठि सम्झे थो या कमतर सम्झे थो? जी हाँ बिल्कुल 100% इहा ॻाल्हि सही आहे। ठीकु आहे, आलिया साहिबा जी बि हिमायत कयां थो, ॿियनि भेणूं जेके ॻाल्हि कनि थियूं। असल में ॻाल्हि इहा आहे त पिदरशाही खे बि फोबिया न ठाहिणु खपे। हर मामले में उनजो जेको आहे इन तरीक़े सां इतलाक़ जेको आहे या उनखे इन नमूने सां पेश करणु मुंहिंजे ख़्याल में इहा सही न आहे। मर्दनि में बि हर तरह जा माण्हू आहिनि ऐं औरतुनि में बि हर तरह जा माण्हू आहिनि। सही आहे। ॿी ॻाल्हि इहा त असल मसइलो जेको आहे मुल्क जे निज़ाम जो आहे। जेकॾहिं असांजे मुल्क जो निज़ाम वॾेराशाही खे ख़तमु करण में कामयाबु थी वञे त मुंहिंजे ख़्याल में औरतुनि जा अध खां वधीक हक़ त पंहिंजे पाण बहाल थी वेंदा, छाकाणि उनजी ग़ुलामी ऐं उनजे जेका मथां जबर आहे उनजो निज़ाम ख़तमु थी वेंदो। छाकाणि उहो जबर जो निज़ाम जेको आहे उहो वॾेराशाही ऐं जेको आहे मौजूदा जेको निज़ाम आहे उनजे करे उहो हले थो। इहे वॾेराशाही जेके आहिनि उनखे हलाइनि था पिया। मां ॿी ॻाल्हि इहा चवंदुमि त असांजे मुल्क जे निज़ाम में जिन भेणुनि सां ज़्यादती थिए थी उनखे इंसाफ़ नथो मिले पियो ऐं इंसाफ़ न मिलण जे करे उन इहो वधीक अञा अॻिते ॻाल्हि वधे थी। पर जेकॾहिं इन जे मुक़ाबले में 2-4-5 माण्हुनि खे सज़ाऊं मिली वञनि, फौरी सज़ाऊं मिली वञनि, फौरी तौर ते ख़वातीन जे इज़त आबरू जी जेका हिफ़ाज़त जे लाइ को अदालती फ़ैसिला अचनि, उन ते अमल दरामद थिए त औरतुनि जी जेका इज़त असमत या हक़ूक़ जेके आहिनि उहे पंहिंजो पाण उन्हनि में इज़ाफ़ो थी वेंदो, उनजे जेका आहे उहो तहफ़ुज़ थी वेंदो। इन करे ॻाल्हि मुल्क जे निज़ाम जी बि आहे ऐं मुल्क जे निज़ाम हलाइण में बि ज़ाहिरात असांजा वोट बि शामिल आहिनि। उनमें असांजे जेके आहिनि मौलाना साहब माज़रत मूंखे प्रोग्राम कंक्लूड करणो पवे पियो। जी भेनरूं जेके आहिनि उहे बि कंहिं न कंहिं पार्टी सां आहिनि, नारनि में बि कंहिं न कंहिं पार्टीअ जो थोरी घणी झलक ज़रूरु नज़र ईंदी आहे। इन करे मुंहिंजो ख़्याल इहो आहे त माशरे में असांखे सभिनी सां गॾिजी हलणु। अभी टाइम जो है सफीना साहिबा सॉरी रहा नहीं है, ठीक है। नारो पे मैंने खैर बात तो की थी। जी हुदा क्विकली जेको आहे सॉल्यूशन हाणे छा आहे? औरत मां तव्हां जेको आहे गुफ़्तगू समूरी ॿुधी, मौलाना साहिब जेका ॻाल्हि कंदा उहो बि कंहिं शइ जे ख़िलाफ़ कोन आहिनि। क्विकली तव्हां आख़िरी पंहिंजा कॉन्क्लूडरी रिमार्क्स पंहिंजा ॾेई छॾिजो। जी कंक्लूडरी रिमार्क्स जेके आहिनि उहे इहे आहिनि कि जेका पिदरशाही जे ख़िलाफ़ जेका ही जंग जेका आहे उहा हाणे आहे, इनखे हाणे मुल्की सतह ते ऑलरेडी थी चुकी आहे। मूंखे लॻे थो कि सभिनीनि खां वधीक सक्सेस औरत मार्च जी इहा बि आहे कि तव्हां ॾिठो हिन साल घोटकी में केॾो वॾो जलसो निकितो आहे, उन खां अलावा बलोच औरत मार्च निकितो आहे, ठीकु आहे। त मुंहिंजे ख़्याल सां होम बेस्ड वर्कर्स निकितियूं आहिनि, उन्हनि बि पंहिंजे मार्च खे औरत मार्च चयो आहे। त असांखे लॻे थो कि असांजो इहो जेको ऐं इवन अगरि हया मार्चर्स जेके मायूं आहिनि अगरि उहे बि सड़कनि ते निकितियूं आहिनि त असांजी इहा बि जीत आहे वॾी। असां इनखे बि पंहिंजी हिकिड़ी जीत बिल्कुलु इहो ई असीं बि पंहिंजे प्रोग्राम जे तरफ़ बि पैगाम ॾियणु चाहियूं पिया त छो त निकिरनि सभई हिकिड़े ई एजेंडा खे खणी करे थियूं। आलिया साहिबा लाइन पे मौजूद है असां सां? जी 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 आलिया साहिबा आप भी अपने जो है कंक्लूजन इसका दे दें, क्या निकलता है आखिर में? मैं तो कोई मुकाबला नहीं चाहती, जालिम को जालिम कहती हूँ, सजा चाहती हूँ कि उसको सजा मिले। हर मर्द को या हर औरत को बुरा ना कहें, जो अच्छे हैं उनको साथ लेके चलने की जरूरत है। और बनी और कारोकारी में अब वो रुझान उस तरह नहीं रहा जिस तरह की ज्यादतियां थी। औरत ने आवाज उठाकर हालात को बेहतर किया है, लेकिन मर्द की जगह औरत और औरत की जगह मर्द को इस तरह ना दें कि घर के कामों में औरत लीड करती है और मर्द मदद करता है, और कमाने में मर्द लीड करता है और औरत मदद करती है।
शुक्र है कि इस दफा कम से कम उन नारों पर हमने बहस नहीं की जो पिछले 2-3 साल से थे। कम से कम अब ये सिर्फ इसी बात पे फिर हम एक अलग ही बहस में चले जाएंगे, वो तो एक अलग ही मौजू हो जाएगा। खैर वो होना भी नहीं चाहिए। वो वही अजीब व गरीब बातें थी। दुपट्टा भी इतना बड़ा इख्तलाफ नहीं था। हर खानदान के अपने रस्म व रिवाज होते हैं, हर शख्स अपने दायरे में रहता है, उससे भी हर औरत की इज्जत होती है और उसकी मर्जी है वो जिस तरह अपनी इज्जत करवाना चाहे। मर्द का भी अपना एक हिसाब किताब है कि वो नजरों के नीचे रखे। वो उन चीजों पे बहस नहीं थी और अल्लाह का शुक्र है कि जिन चीजों पे मोजे पे और कपड़े पे और स्त्री पे और खाना गरम, वो जो उस किस्म की बहस थी जो बहुत ज्यादा अजियत दे रही थी, यही कम से कम अल्लाह का शुक्र एहसान है कि वो वाली अजीब व गरीब बहस अब खत्म होके कम से कम चले। जिन चीजों पे बात हो रही है, बात करने वाली बातें तो हैं। बड़ी मेहरबानी तमाम पैनलिस्ट जी। आलिया साहिबा, मुझे कंक्लूड करना है प्रोग्राम। आपका बहुत शुक्रिया कि आपने वक्त निकाला। जी सफीना, आखिर में आप क्या कहना चाहेंगे? देखिए, हम पाकिस्तान में रहते हुए हम रियासत से मुतालबा करते हैं कि ख़वातीन की इक्वालिटी के लिए और उसे बहैसियत इंसान समझना चाहिए। जब हम उन्हें इक्वल राइट्स देंगे, और सबसे बड़ी चीज़ और ये है कि हमारे यहाँ पे जो बॉन्डेड लेबर है उस पर ज़्यादातर हिंदू कम्युनिटी के वो होते हैं, हमारे मज़हब से ताल्लुक़ रखने वाले लोग होते हैं, और हम ये मुतालबा करते हैं कि जबरी मज़हब की जो तब्दीली है उसके ऊपर ज़रूर बिल पास किया जाए, ताकि जो माइनॉरिटी अपने आप की डिमांड्स हैं जी नहीं, डिमांड्स भी है, और वैसे भी मैं ओवरऑल बात कर रही हूँ कि हमारे जितने भी महरूम तबके हैं उन्हें उनके राइट्स दिए जाएंगे तो हमारे यहाँ से अनइक्वालिटी ख़त्म होगी। ठीक है सफीना साहिबा, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। हुदा तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढियो। मौलाना असदुल्ला साहब, तव्हांजी वॾी महिरबानी त तव्हां जेको आहे सुठियूं ॻाल्हियूं कयूं ऐं ख़िलाफ़ का अहिड़ी ॻाल्हि कोन कयव ऐं तव्हां ओवरऑल इनखे सुठो ई कवर करे वियो। सो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। नाज़रीन, कंहिंजो कंहिंसां इख़्तिलाफ़ राय त थी सघे थो, पर उन्हीअ सां गॾोगॾु असांखे शायदि यादि रखणो पवंदो त औरत असांजे समाज जो हिकु ॾाढो बहितरीनु किरदारु आहे, ज़रूरी किरदारु आहे, ऐं जिते उन सां नाइंसाफ़ी थिए थी, असां मेजॉरिटी में जेको आहे ॾिसूं था त उन सां नाइंसाफ़ी असीं हर मोड़ ते थींदे ॾिसींदा अचूं था। तंहिं करे ई औरतूं जॾहिं निकिरनि थियूं रोडनि रस्तनि ते त हू सिर्फ़ु इहा बुनियादी हक़नि जी ॻाल्हि कनि थियूं त हुननि खे जेकॾहिं का टॉप लीडर पोज़ीशन्स आहिनि त उते बि हुननि सां का नाइंसाफ़ी न थिए। जेकॾहिं को उन्हनि खे सैलरीज़ ॾिनियूं वञनि थियूं त मर्दनि जे मुक़ाबले में हुननि जो बि ख़्यालु कयो वञे, ऐं न ई औरतूं ही भेनरूं असांजूं मर्दनि खे को अहिड़े रीत टारगेट कनि थियूं त हू उन्हनि जा जेकॾहिं ॿाहिरि आहिनि त न आहिनि या हू को फ़ैसिलो नथा वठी सघनि। बिल्कुलु इहो बि असांखे घरनि में शायदि सम्झणो पवंदो त औरत बि फ़ैसिलो करे सघे थी ऐं पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो ज़रूरु हू वठी सघे थी। सो बहरहाल पंहिंजो प्रोग्राम ख़तमु कंदासीं। उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा। मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।